अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं ख़ान मोहम्मद मल्ला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रभात न्यूज़। नाज़रीन, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, पाकिस्तान में ऐं सिंध भर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते जेके ग़रीब मिसकिन मस्तक मायूं आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो सपोर्ट करण जो हिकिड़ो प्रोग्राम आहे इहो। लेकिन हिते असांजी सिंध में उहो उन्हनि खे सपोर्ट करण जो प्रोग्राम न आहे, उन्हनि खे ज़लील करण जो प्रोग्राम कयो वियो आहे। ठीकु आहे, हितां ॾिसी सघो था कीअं असां जूं अदियूं इहे भेणूं कीअं रोडनि ते वेठियूं आहिनि ऐं केतिरी देरि खां वेठियूं आहिनि, ऐं जॾहिं की सॼो ॾींहुं पंहिंजा बचा ॿार छॾे हिते लाइनुनि में कतारुनि में बीहनि था। हुकूमत जे तरफ़ां हिननि जे लाइ को बि मुनासिबु प्रोग्राम हिते न आहे जुड़ियल। हिननि खे हिते उस में ना को हिते पाणी जो को ठियो को सिस्टम रखियलु आहे, का शइ बि न आहे। हिननि जी बेरहमती कई पई वञे ऐं उनखां पोइ एतिरी ज़िलत बर्दाश्त करण खां पोइ बि हिते इहो ॿुधण में पियो अचे त 2000 खां 2500 रुपया 1500 रुपया कटौती बि थिए पई। इहो किथां जो इंसाफ़ आहे? ऐं अचो त तव्हांखे आउं हिननि जूं बि मिसकिननि जूं दाऊं ॿुधायां त हुननि जो छा चवणु आहे। अमा ॿुधायो। अदा आहे असांखां 2-2 हज़ार 1500 कटनि पिया ऐं धिकारियो जेको पंहिंजे पसंदि जूं मायूं आहिनि उन्हनि खे पैसा ॾियनि पिया, बाक़ी असां ग़रीबनि खे त धिकारियो ॿाहिरि पिया कढनि। असीं सगीर बच्चा छॾे अचूं था, बुख ते उञ ते न पाणी मिले न मानी मिले। तोखां थी पुछां, सुबुह जो 7 बजे जा आयल हूं, अञा सुधो असांजे लाइ कुझु बि कोन कई वई। छा था चवनि? हे चवनि था बाबा असीं ॾींदासीं, डिवाइस वारा कोन था हलनि, मथां जुड़ लॻा पिया आहिनि। जे भला जान ॾे मोहतरमा बेनज़ीर जे नात भला बंदि करे ॿई मथां पैसा, त रोडनि ते असांजा उघाड़ा मथा करे असीं ज़लील थियूं था। ईअं न करनि असां सां, भली ॻाल्हि आहे, पैसा बंदि करे छॾनि ॿई मथां। असांखे नथी खपे भला इहो इमदादी हिननि जी नथी खपे। कोड़े जो हया न जुआण जो हया। आप मकान जो खणे वञनि अंदर वरे ऑफिस में वरे उछलो ॾेन रोटे में। सुबुह खां वठी असीं असर मां चांहि पियायो ओड़ा ई ओड़ा पैसे कटण वारा केर केर छिके पियो? इहो पैसे कटण वारा जेको कटनि पिया निकिरो बड़ियो चमाट उन्हनि छो कटणा इहो पैसा। अड़े पर ना बेनज़ीर हलाया त असीं छो कटण चुआ ग़रीब हैं कटन बि सही न असांखे न ॾेन बि कोन। इहो ज़लाल तिन का वधीक कड़ी अबा ऐं त पोड़ी आ पोड़ियुनि जो बि हया कोन्हे उनखे। नाज़रीन, तव्हां हिते अम्मा जूं हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हे चवनि पिया त असांखे वारनि मां झले असांजी तज़लील कई थी वञे, धिका ॾिना था वञनि, गंदियूं गंदियूं ॻाल्हियूं ॾिनियूं थी वञनि। ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे अॻुवाननि खां ऐं हितां जी जेका ज़िले हुकूमत आहे, इंतिज़ामिया आहे, उन्हनि खां इहो पुछणु थो चाहियां, छा इहा कहिड़ी सपोर्ट आहे? इहा कहिड़ी सपोर्ट कई पई वञे, इहा कहिड़ी इमदाद कई पई वञे? हिकिड़ो सॼो ॾींहुं हिननि खे ख्वार ज़लील कयो वञे ऐं उनखां अलावा जेका हिकिड़ी गवर्नमेंट जे तरफ़ां इमदाद ॾिनल आहे, उन इमदाद ते बि इहे कटौती कनि 2500 रुपया 3000 रुपया 1500 रुपया।